आगाह कयूं के शिकारपुर ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में सख़्त गर्मी बावजूद बिजली जी बंदिश आहे जॾहिं त शहरी परेशान आहिनि। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। शिकारपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सख़्त गर्मी बावजूद बिजली जी बंदिश आहे, शहरी परेशान आहिनि। गर्मी वधण सबब शहरी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। इन हवाले सां राब्तो कयो आहे शिकारपुर में अतीक दुक्कड़ सां। जी अतीक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? आज बिल्कुल शिकारपुर जो नज़र पांद में कला है कहर जी गर्मी है। गर्मी पर जेका है 47 डिग्री सेंटीग्रेड बुधाई पई वञे ऐं जॾहिं त शिकारपुर में कहर जी गर्मी जेकी ॿिए तरफ़ बिजली जी जेका है लोड शेडिंग उहा गुज़िरियल 4 कलाकनि खां वठी बिजली बंदि आहे ऐं केतिरे इलाइक़े में जेका आहे बिजली बंदि हुअण जे करे माण्हू परेशान थी विया आहिनि। कारोबार मुतासिर थियो आहे। गर्मी हुअण जे सबबि माण्हू केतिरा ई घरनि में महसूस थी विया आहिनि ऐं जेके ख़ासि करे खाधे पीते जूं जेके थधी खाधे पीते जूं शयूं आहिनि उहे वापरणु लॻा आहिनि। जी ठीक है, अतीक, बड़ी मेहरबानी अमान जी तफ़सील खां आगाह करण लाइ।